कुलुसियों जे 3 अध्याय ते अची पहुता आहियूं। त हलो असां कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 8 वचन पढ़ी अॻिते वधंदासीं। पर हाणे तव्हां बि हिननि सभिनीनि खे अर्थात क्रोध, रोष, बैरभाव, निंदा ऐं मुंहं मां गारियूं बकण, हे सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो। जीअं असां लटा बदिलण वक़्तु मेरा लटा लाइ फिटी कंदा आहियूं, हुन ई तरीक़े सां असांखे हे आदतूं लाइ फिटी करणियूं आहिनि। असां लटनि खे हिकु आदत चवारींदा आहियूं, आहे की न? घणनि ई खे गाॾी हलाइण जी या क्रिकेट रांदि करण जी आदत हूंदी आहे। अलॻि अलॻि माण्हू अलॻि अलॻि आदतूं धारण कंदा आहिनि। पौलुस चवे थो त जंहिं नमूने असां गंदा किना कपिड़ा लाइ फिटी कंदा आहियूं, उन ई तरीक़े सां हे गंदियूं किनियूं आदतियूं लाइ फिटी कयूं। तव्हां हुननि खे धोबीअ वटि न मोकिले हुननि खे फिटी करे छॾियो। तव्हां हुननि खे कचिरे जे दॿे में फिटी करे छॾियो। तव्हां हे सभु लाइ फिटी कयो। पहिरियों आहे क्रोध। उचित क्रोध जी हिकिड़ी जाइ ज़रूरु आहे। छा तव्हांखे यादि आहे त प्रभु यीशु फरीसियुनि ते क्रोधित थियो, छो त हुननि जा दिल कठोर हुया? उहो पापी क्रोध कोन्हे। समस्या हे आहे त असां ग़लति ॻाल्हियूं ते ऐं ग़लति वक़्त ते क्रोधित थींदा आहियूं। क्रोध हुन वक़्त ते रोष बणिजी वेंदो आहे जॾहिं असां में क्षमाशील आत्मा कोन हूंदी आहे। कंहिं चयो त बैरभाव कड़ो ऐं जमियल क्रोध आहे। हे उहो क्रोध आहे जेको पालंदे वधंदो वेंदो आहे। उहो क्रोध आहे जेको बदिलो वठण जी कोशिश कंदो आहे ऐं अशांत कंदो आहे। पौलुस चवे थो त हिकु मसीही खे हे सभु हिकिड़े गंदे ऐं किने कपिड़े वांगुरु लाइ फिटी करणो आहे। हेरो बर्ताव मसीह खे न दर्शाए थो। निंदा ॿिनि तरीक़नि जी थी सघे। हिकु आहे परमेश्वर जे ख़िलाफ़ निंदा ऐं ॿी इंसान जे ख़िलाफ़ निंदा। पहिरें नमूने जी निंदा मतिलबु परमेश्वर जे नाले खे बदनाम करणु। हिन जो मतिलबु परमेश्वर जो नालो व्यर्थ में खणणु न, पर हुन खे ग़लति नमूने दर्शाइणु, हुन सां नफ़रत करणु। हिकिड़ी माईअ हिकु ख़त लिखियो जंहिंमें हुन ॿुधायो त हुन जे नंढे 3 साले जे ॿार जी मौत थी वई ऐं उहा परमेश्वर सां इन्हीअ करे केतिरी नफ़रत कंदी हुई। कंहिं हुन खे असांजी हिकु नंढी किताब ॾिनी जंहिंजो शीर्षक हुयो हिकिड़े नंढे ॿार जी मौत, ऐं उहा प्रभु वटि आंदी वई। हुन हे सम्झई त उहा पहिरियों छरो हुन कलीसिया जी सदस्य हुई ऐं त असुलियत में हुन जो नयो जन्म कोन थियो हुयो। त छा तव्हां ॾिसी सघो था त कंहिं ॻाल्हि लाइ परमेश्वर सां नफ़रत करणु असुलियत में हुन जी निंदा करणु आहे? छा तव्हांखे हे ॼाण आहे त तव्हां ॿिए मसीह जी बि निंदा करे सघो था, हुन जे बारे में उहा ॻाल्हि चई करे जेकी सच कोन्हे? मूंखे यादि आहे त हिकिड़े माण्हूअ हिकिड़े प्रचारक जे बारे में हे चई त उहो शैतान जो सेवक आहे। मुंहिंजा मित्र, जॾहिं तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं चवंदव जेकियूं परमेश्वर जे सेवक जे बारे में कूरियूं आहिनि, त तव्हां मथां निंदा जो इल्ज़ाम आहे। मुंहं मां गारियूं बकणु, हे सभु ॻाल्हियूं छॾे ॾियो। मतिलबु घिनौनी चर्चा जंहिंमें ॿई अपमान करण जहिड़ियूं ऐं किनियूं ॻाल्हियूं शामिल आहिनि। मां हे विश्वास ई नथो करे सघां त मसीही विश्वासी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में शामिल थियणु चाहींदा, पर मूंखे ॿुधायो वियो आहे त कहिड़ा नंढा गठ जेके गॾिजंदा आहिनि उहे हिक ॿिए खे किना चुटकुला ॿुधाईंदा आहिनि। कोई मसीही अश्लील अखर वापरींदा आहिनि। असल में मां मसीही अगुवायुनि खे हीअं कंदे ॿुधो आहे। दोस्त, मां हे विश्वास ई नथो करे सघां त तव्हां परमेश्वर जी संतान थी हीअं जी सघो था। हे उहे शयूं आहिनि
जेकियूं लाइ फिटी करणियूं आहिनि। कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 9 वचन हाणे पढ़ंदासीं। हिक ॿिए सां कूड़ न ॻाल्हायो, छो त तव्हां झूनी इंसानियत खे हुन जे कमनि समेत लाइ छॾियो आहे। हिते पौलुस कंहिं सां ॻाल्हाए रहियो आहे? हे अखर पौलुस विश्वासियुनि खे लिखी रहियो आहे, छो त उहो चवे थो त तव्हां झूने इंसानियत खे हुन जे कमनि समेत लाइ छॾियो आहे। छा हिकिड़े मसीही जो कूड़ ॻाल्हाइणु मुमकिन आहे? बिल्कुलु मुमकिन आहे। हिन जो मतिलबु हे कोन्हे त तव्हांजे कूड़ ॻाल्हाइण सां तव्हां पंहिंजो उद्धार गवाए छॾंदव। अगरि हीअं हुजे हा त असां मां घणनि ई पंहिंजो उद्धार पहिरियों ई गवायो हुजे हा। पर हिन सां हे प्रगट थो थिए त तव्हां परिपूर्णता जी जाइ ते कोन था पहुचो। मुंहिंजा दोस्त, न ई परमेश्वर जी संतान थियण ते तव्हां पंहिंजे झूने स्वभाव खां पीछो छॾाए छॾींदा आहियो। पर असांखे उहो झूना लटा लाइ नवां लटा पाए असांखे प्यार में सच ॻाल्हाइणो आहे ऐं कूड़ खां छुटकारो पाइणो आहे। मुंहिंजे ख़्याल सां हिकु नंढे ॿार जो पहिरियों पाप कूड़ ॻाल्हाइणु हूंदो आहे। मां हुन नंढे छोकिरे जी कहानी ॿुधाई आहे जेको ॿाहिरां घर में अंदरि भॼंदो अचे थो ऐं पंहिंजी माउ खे चवे थो, अम्मा अम्मा, असांजे बाग़ जे साम्हूं खां हिकु शींहुं भॼंदे गुज़रियो। मां चवे, मनु, तूं ॼाणी थो त उहो शींहुं कोन हुयो, उहो हिकिड़ो वॾो कुतो हुयो। मथे पंहिंजे कमरे में वञी प्रभुअ जे साम्हूं क़बूल कर त तूं कूड़ ॻाल्हायो। नंढड़ो मनु मथे वञे थो ऐं थोरी देरि खां पोइ वापसि मोटी अचे थो। हुन जी माउ पुछईं, छा तूं प्रभुअ साम्हूं पंहिंजो कूड़ क़बूल कयो? ऐं मनु जवाबु ॾिनई, हा, मां क़बूल कयो। पर प्रभुअ चईं त जॾहिं हुन बि पहिरियों ॾिठो तॾहिं हुन खे लॻो त उहो शींहुं ई हुयो। कूड़ हेरो आहे जेको इंसान जे दिलि में जड़ पकड़े रहंदो आहे ऐं घणा ई मसीही अॼु बि कूड़ ॻाल्हाईंदे पाया वेंदा आहिनि। हाणे असां कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 10 वचन पढ़ंदासीं। ऐं नई इंसानियत खे पाए छॾियो आहे जेको पंहिंजे सृजनहार जे स्वरूप जे अनुसार ज्ञान प्राप्त करण जे लाइ नयो बणिजंदो वेंदो आहे ऐं नई इंसानियत खे पाए छॾियो। अगरि तव्हां झूना लटा लाइ छॾींदव उहो झूनो माण्हू त तव्हां उहे नया लटा पाईंदव उहो नओं माण्हू। स्वभाव ख़ाली जाइ सां घृणा कंदो आहे। छड़ो उहो झूनो माण्हू लाइण काफ़ी कोन्हे, असांखे नए माण्हूअ में जीअणु खपे ऐं हे पवित्र आत्मा जे सामर्थ्य जे द्वारा। तव्हांखे ऐं मूंखे हेड़ो झूनो स्वभाव आहे जेको असांखे केतिरे त वक़्त लाइ हलाईंदो हुयो, असांजो नियंत्रण कंदो हुयो, जंहिंजे करे असां में कुझु आदतियूं पइजी वियूं आहिनि। इन्हीअ करे लटा हे अखर हिते केतिरो उचित आहे, छो त उहा हिकु आदत आहे। असांजे शरीर में नसुनि जी अहिड़ी व्यवस्था आहे जेकी सम्झण में ॾाढी ॾुखी आहे ऐं हुन जी प्रतिक्रिया जो नमूनो बि तय थियल आहे। अगरि मां पंहिंजो हथु हिकिड़ी गरम सिगड़ीअ ते रखां त मुंहिंजे हथ खां न्यापो सिधो नसुनि द्वारा दिमाग़ ते वेंदो आहे। पोइ उहो न्यापो विशेष नस ते वञी वापसि हथ ते वेंदो आहे ऐं चवंदो आहे, अरे घटि सम्झ वारा, पंहिंजो हथु हुन गरम सिगड़ीअ तां खणी वठि, तूं जली रहियो आहीं। ऐं तव्हां झटको ॾेई सिगड़ीअ तां हथु खणी वठंदा आहियो। असल में हे त क्षण में थींदो आहे। मूंखे ॿुधाइण में थोरी देरि लॻी। हे हिकु अहिड़ो शारीरिक व्यवहार आहे, प्रतिक्रिया आहे जेकी हेॾी जल्दी थींदी आहे त असां उन जो नियंत्रण कोन करे सघंदा आहियूं। इन्हीअ ई नमूने असांजी आदतूं जो नमूनो बणिजंदो आहे। हे मनोवैज्ञानिक जे अनुसार सच आहे त असां पुरानियूं आदतियूं छॾे नई आदतियूं बणाए सघंदा आहियूं, पर हे ख़ासि करे मसीही विश्वासी जी असूलियत आहे, छो त हुन में पवित्र आत्मा जो सामर्थ आहे।
असांखे नई इंसानियत पाइणी आहे, जेको पंहिंजे सृजनहार जे स्वरूप जे अनुसार ज्ञान प्राप्त करण जे लाइ नयो बणिजंदो वेंदो आहे। तव्हांखे नओं माण्हू पाइणो आहे ऐं उहो नओं माण्हू मसीह आहे। उन्हीअ तरीक़े सां कलीसिया हिते पृथ्वीअ ते हुन जो प्रतिनिधित्व करे सघंदी आहे। अचो त 11 वचन ते वधूं। हुन में न त यूनानी रहियो, न यहूदी, न खतना रहित, न जंगली, न स्कूती, न दास ऐं न स्वतंत्र, केवल मसीह सभु कुझु ऐं सभ में आहे। न यूनानी, न यहूदी। कलीसिया में जेकी विश्वासियुनि सां भरियल देह आहे, हिन में न त यूनानी आहे ऐं न त यहूदी। हे हिकिड़ो धार्मिक विभाजन हुयो या भेद जेको पौलुस जे ॾींहं में कयो वेंदो हुयो। न खतना रहित, हे बि हिकिड़ो धार्मिक विभाजन हुयो। ना जंगली, ना स्कूती। जंगली उहे हुया जेके यूनानी कोन हुया। स्कूती हे सभिनीनि खां बुरे नमूने जा जंगली हुया। हुते हेड़ा जंगली माण्हू रहंदा हुया जहिड़ा जग अॼु ताईं न ॼाणिया आहिनि। तव्हां छा विधर्मी, जंगली, क्रूर ऐं स्वार्थी या घटिया माण्हुनि जी ॻाल्हि कयो था? उहे हेड़ा हुया त पंहिंजे दुश्मन जे मथे जी खाल लाइ छॾींदा हुया ऐं पोइ हुन जी खोपड़ीअ खे कटोरीअ जहिड़ो इस्तेमालु करे हुन जो रत पीअंदा हुया। मां हिन खां वधीक जंगलीपनो सोचे बि कोन थो सघां। पौलुस जे ॾींहं में बि हेड़ा माण्हू मसीह खे स्वीकार करण लॻा। ख़ुशख़बरी हुननि जे इलाइक़े ताईं वञी पहुती हुई ऐं हुननि में महान कमु कयो वियो हुयो ऐं हुननि मां कुझु हाणे कुलुसी जी कलीसिया जा सदस्य हुया। स्कूती माण्हू यीशु मसीह लाइ जीतिया विया हुया। उहे जंगली हुया। हुननि जे बावजूद बि उहे हुन हिकु देह में आणिया विया हुया जेकी कलीसिया आहे। केवल मसीह सभु कुझु ऐं सभ में आहे। मुंहिंजा अज़ीज़, हिन खां अद्भुत तव्हांखे ॿियो छा मिली सघे थो? हे उहो आहे जेको वर्णन जे बि पार आहे। मसीह उहो उत्प्रेरक आहे जेको माण्हुनि खे ऐं गठनि खे जेके अलॻि आहिनि हुननि खे पाण में हिकु कंदो आहे। उत्प्रेरित उहो आहे जेको हेरनि विच बीहारियो वेंदो आहे जेके हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि, पर हे उत्प्रेरक हुननि खे हिकु गॾु आणे हिकु नओं विशेषण बणाईंदो आहे। मसीह बिल्कुलु हे ई कंदो आहे। असां सभिनीनि खे हुन में हिकु बणायो वियो आहे। अॻिते वधंदे असां कुलुसियों जो 3 अध्याय ऐं 12 वचन पढ़ंदासीं। इन्हीअ करे परमेश्वर जे चुनियल हुजण जा सामान जेके पवित्र ऐं प्रिय आहिनि, वॾी करुणा ऐं भलाई ऐं दीनता ऐं नम्रता ऐं सहनशीलता धारण कयो। परमेश्वर जे चुनियल हुजियलनि जा। हिन चुनल हुजण जे मामले जे बारे में घणो ई वीचार विमर्श हूंदो आहे। हिन मामले जी असुलियत त हे आहे त अगरि तव्हां मसीह ते भरोसो कयो आहे त तव्हां हे नयो लटो धारण कयो आहे ऐं तव्हां चुनियल आहियो। अगरि हे शयूं जेकियूं पौलुस ॿुधाए थो तव्हांजे ज़िंदगी में आहिनि त तव्हां चुनियल आहियो। हिन जे अलावा न ई मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, न ई हुन जे बारे में मां अञा बहस कंदुसि त तव्हां चुनियल आहियो। परमेश्वर जा चुनियल यीशु मसीह जी नीतिमत्वता सां ढकियल हूंदा आहिनि। तव्हांखे हे सम्झ में ईंदो त जंहिं लटनि जे बारे में पौलुस हिते ज़िक्र करे रहियो आहे उहे असल में पवित्र आत्मा जा फल आहिनि। तव्हां ऐं मां हे फल पंहिंजे ज़िंदगीअ में उत्पन्न कोन था करे सघूं। अगरि हिकु मिंट बि असां हुन अद्भुत पद्धति जे बारे में सोचूं जेको असांजो मसीह में आहे ऐं हुन स्वर्गीय या महान बुलावे जे बारे में जेको असांखे मसीह में आहे, हुन वक़्तु असांखे पाण खे बि ॾिसी हे ॼाणणो आहे त असां बेबस ऐं असमर्थ आहियूं। असां कमज़ोर ऐं बेसामर्थ आहियूं
ऐं हे फल पाइण में असमर्थ आहियूं। असां हुन ई जाइ में आहियूं जंहिं जाइ ते शलमोन जे गीत में उहा कुंवार आहे, हुन खे शांतीअ जो चुंबन ॾिनो वियो आहे। परमेश्वर सां गॾु शांतीअ सां मित्रता कई वई आहे। हुन असांखे चुमियो आहे मुंहिंजा दोस्त, ऐं असांखे हे ॿुधायो आहे त मसीह में असांजा पाप माफ़ कया विया आहिनि। हे कहिड़ो अद्भुत आहे। पर परमेश्वर जा संतान थींदे बि असां अॼु बि पाप कंदा आहियूं। हुन वक़्त ते असांखे उहो छोकिरो यादि अचणु खपे जेको पंहिंजो पीउ ऐं घर छॾे हली वियो, जेको पाप में रहियो ऐं पंहिंजे भविष्य दंगे ऐं हंगामे जी ज़िंदगीअ में व्यर्थ गवाई। जॾहिं उहो घर वापसि मोटियो, हुन जे पीउ हुन खे परियों खां ई ॾिठो ऐं उहो पंहिंजे पुट वटि भॼंदो वियो ऐं हुन खे भाकुर पातईं। पोइ हुन छा कयईं? हुन जे पंहिंजे पुट खे चुमियो। उहो चुंबन क्षमा जो आहे, माफ़ीअ जो आहे, जेको परमेश्वर पंहिंजे संतान खे ॾींदो आहे। असां हुन कुंवार जी जाइ ते आहियूं जेकी शलमोन जे गीत में या श्रेष्ठ गीत में चवे थी, मूंखे छिकी वठि, छिकी वठि। हे असां श्रेष्ठ गीत जे पहिरें अध्याय जे चौथे वचन में पढ़ूं था, मां हुन अद्भुत जाइ ते पहुची कोन थो सघां जेकी मूंखे मसीह में आहे। मां हे पाण नथो करे सघां त तव्हां ऐं मां पाण खे हुन मथां पूरे तरीक़े सां निर्भर पायूं था। हे उहा परिस्थिति आहे जंहिंमें परमेश्वर जो आत्मा प्रवेश करे थो ऐं असांखे आत्मा में हलण जी मदद थो करे। वॾी करुणा जो मतिलबु आहे दया भावी दिल जो हुजणु। अॼु असांजे जग में सभु कहिड़ा निर्दय ऐं कठोर आहिनि। हे जग कहिड़ो उदासीन ऐं यांत्रिकीय बणिजी वियो आहे। मां ॾिठो आहे त घणो ई वक़्तु मां हिकु मात्रा जहिड़ो आहियां। मुंहिंजी कुझु कारोबारी क्रियाउनि में जेकियूं मूं वटि आहिनि, हिकिड़ो कंप्यूटर, हिकिड़ो यंत्र मूंसां कारोबार कंदो आहे। मां हुन यंत्र खे मुंहिंजा भाव कोन ॿुधाए सघंदो आहियां। मां हुन यंत्र खे हे कोन ॿुधाए सघंदो आहियां त उहो ग़लती थो करे। मां छड़ो हुन यंत्र सां कारोबार कंदो आहियां। उहा मूंखे बिल मोकिलींदी आहे ऐं मां हुन जी क़ीमत चुकाईंदो आहियां, बसि। मां बैंक सां बि कारोबार कंदो आहियां। बैंक जो दिलि बि कंप्यूटर जहिड़ो आहे, बल्कि कंप्यूटर बैंक जो दिलि आहे। बीमार थियण ते डॉक्टर सां वापारु कंदो आहियां। कोई डॉक्टर सुठा हूंदा आहिनि ऐं ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि। कोई मरीज़ खे शख़्स ई कोन सम्झंदा आहिनि ऐं छड़ो चिकित्सा शास्त्र जा अखर वापरींदा आहिनि। पौलुस चवे थो त विश्वासियुनि खे दया भावी दिलि हुजणु खपे, हुननि जे तरफ़ जेके असांजे आसे पासे हूंदा आहिनि ऐं जंहिंसां असांजो रिश्तो आहे। भलाई उहो अखर आहे जेको पौलुस फ़ाइदे जे ख़्याल सां इस्तेमालु करे रहियो आहे। हिन जो मतिलबु ॿियनि जे तरफ़ मददगार हुजणु। भलाई लाइ हिकु ॿियो यूनानी अखर आहे जंहिंमें हिकु तरीक़े जी गंभीरता आहे। तव्हां कृपालु थी या भले नमूने कुझु चई सघो था ऐं गॾु ई गंभीर बि थी सघो था, जीअं त हिकु ॾाॾो पंहिंजे पोटे खे चवंदो आहे, हूअं न कर। जॾहिं उहो हे चवे थो त उहो गंभीर थी चवे थो, ॾाटण जे ख़्याल सां, पर हिन में बि भलाई आहे या दया भरियल आहे ऐं हे ई अखर पौलुस हिते इस्तेमालु करे रहियो आहे। दीनता मतिलबु विनम्रता। जीअं मां घणा ई दफ़ा चयो आहे त विनम्रता या दीनता जो मतिलबु कमज़ोरी कोन्हे। ध्यानु ॾियो त पौलुस जो ज़ोर हिते मन जी विनम्रता आहे। नम्रता हिते आत्मा जी नम्रता ते ज़ोर ॾिनो वियो आहे। सहनशीलता हे यूनानी अखर मक्रोथोमिया लाइ वापरियो वियो आहे, जंहिंजी माना आहे देर ताईं जलणु। हे लंबे वक़्त ताईं जलंदो आहे। असांखे असांजे दोस्तनि सां गॾु ऐं मसीही भाउरनि सां गॾु नंढो फ्यूज़ या थोरे वक़्त जी जोड़ न हुजणु खपे।
असांखे क्रोध में फ़ैसिला कोन करणु खपनि। 13 वचन पढ़ंदासीं। ऐं अगरि कंहिं ते दोष ॾियण जी कोई वजह हुजे त हिक ॿिए जो सही वठो ऐं हिक ॿिए जा अपराध क्षमा कयो, जीअं प्रभुअ तव्हांजो अपराध क्षमा कयो उअं ई तव्हां बि कयो। दोष यानी शिकायत। पौलुस उहे परिस्थितियूं हिते शामिल थो करे जिते इल्ज़ाम शामिल आहे ऐं शिकायत उचित आहे। हेरनि परिस्थितियुनि में असांखे छा करणु खपे? जीअं प्रभुअ तव्हांजो अपराध क्षमा कयो उअं ई तव्हां बि कयो। हिन जो हे मतिलबु कोन्हे त तव्हां दर जो पैदान बणिजी वञो, पर हिन जो हे मतिलबु आहे त जॾहिं असांखे शिकायत आहे त असांखे हुन शख़्स वटि वञी मामिलो सुलझाइणु खपे। हमेशह अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंसां तव्हां मामला सुलझाए कोन सघंदव। असांखे हे सम्झी वठणु खपे। जॾहिं असांजे प्रभुअ फरीसियनि जी तिखी निंदा कई त तॾहिं क्षमा जो ज़िक्र ई न कयो। हुन छरो हुननि जी निंदा कई। असल में हुननि फरीसियनि बि प्रभुअ खां क्षमा घुरण जो कोन सोचियो। पौलुस जो हिते ख़्यालु हे आहे त मसीह असांजे एॾनि पापनि जी क्षमा कई आहे त असांखे बि क्षमा करण में कोई हर्ज़ न हुजणु खपे। अगरि असां ॾिसूं था त कोई असांजे पेरनि मथां पेर थो रखे, असांखे बि उन ई नमूने क्षमा करणु खपे जीअं मसीह क्षमा कई। अॻिते जा वचन पढ़ंदासीं। कुलुसों जो 3 अध्याय 14 ऐं 15 वचन। हिननि सभिनीनि जे मथां प्रेम खे जेको सिद्धता जो कटिबंध आहे बंधे छॾियो। मसीह जी शांती जंहिंजे लाइ तव्हां हिकु देह थी करे सॾाया बि विया आहियो, तव्हांजे दिल में राज करे ऐं तव्हां धन्यवादी बणियल रहो। प्रेम धारण कयो। हिन वचन में आत्मा जा 2 फल ॿुधाया विया आहिनि, प्रेम ऐं शांती। राज करण मतिलबु निर्णायक या मध्यस्थ जे रूप में कमु करणु। परमेश्वर जी शांतीअ खे तव्हां मथो शासन करणु खपे। असां ॾिसी रहिया आहियूं त पौलुस कीअं असांखे सेखारे रहियो आहे त झूने स्वभाव जूं शयूं असांखे मारणियूं आहिनि। अगरि असां मसीही आहियूं, अगरि असां यीशु जा शिष्य कहलाईंदा आहियूं त इहे शयूं असांखे मारणियूं आहिनि। ऐं कीअं नए इंसान जेको परमेश्वर असांखे ठाहियो आहे मसीह जे वसीले, मसीह जे द्वारा असांखे उहो पाइणो आहे ऐं पवित्र आत्मा जा फल असांजे जीवन में प्रगट करणा आहिनि। इहे सभु शयूं असांखे हासिल थी थियूं सघनि छो त असां मसीह खे पातो आहे। छा तव्हां मसीह खे पातो आहे? अगरि न त हाणे पाए सघो था। हाणे असां हिते बीहंदासीं। अॻिते तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं मां मोकल थो वठां।